अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान अमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। जी तो दोस्तों तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो वसन वेड़ी चा ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां 28 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखियो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 29 किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चेहरे जी तरफ़ रोशनी छिकी ईंदो आहे फॉर्म। दोस्तों उन फॉर्म जो हिकु टुकड़ो हिते नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों उन फॉर्म जो हिकु टुकड़ो हिते ज़ाहिर नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 30 किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॿुधो त मांझी छा पियो चवे। तूं हिते हुजे मां साइकिल वञी पंचर कराए पोइ अचां, वेट। हाँ वेट। तूं हिते हुजे मां साइकिल वञी पंचर कराए पोइ अचां, वेट। हाँ वेट। साइकिल वञी पंचर कराए पोइ अचां, वेट। साइकिल वञी पंचर कराए पोइ अचां, वेट। साइकिल वञी पंचर कराए पोइ अचां, वेट। दोस्तों जीअं त तव्हां ॿुधो मांझी हिन सीन में चयो त तूं हिते वेह त मां साइकिल पंचर कराए थो अचां। दरअसल दोस्तों इहो मांझी ग़लति चई वियो। मांझीअ खे चवणो हुयो त तूं हिते वेह त मां साइकिल जो टायर पंचर ठाराए थो अचां, पर दोस्तों हिन चयो त मां साइकिल जो टायर पंचर कराए थो अचां। बहरहाल दोस्तों मांझी इहो ग़लति चई वियो ऐं दोस्तों इहा ग़लती मांझी जी न आहे, बल्कि इहा ग़लती राइटर जी बि थी सघे थी या डायरेक्टर जी आहे या एडिटर जी बि थी सघे थी, छो जो उन्हनि हिन अल्फाज़ खे कंफर्म कोन कयो। बहरहाल दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 31 किस्त नंबर 9। जीअं त दोस्तों तव्हां ॿुधो त पहिरियां वारे सीन में मांझीअ चयो त मां साइकिल जो टायर पंचर ठाराए थो अचां। तूं हिते हुजे मां साइकिल वञी पंचर कराए पोइ अचां, वेट। हाँ वेट। पर दोस्तों जेकर तव्हां हिन जी साइकिल जी टायरनि ते गौर कंदव त हिन वक़्तु हिन जी साइकिल जो को बि टायर पंचर न आहे। हीउ ॾिसो दोस्तों गौर सां ॾिसो त हिन वक़्तु हिन जे साइकिल जो को बि टायर पंचर नज़र कोन थो अचे। हीउ ॾिसो दोस्तों हेॾो वॾो हमरा हिते हिन ते वज़न वारो वेठो आहे पोइ बि हीउ टायर पंचर नज़र कोन थो अचे। त पोइ दोस्तों मांझीअ कीअं चयो त मुंहिंजी साइकिल जो टायर पंचर आहे। बहरहाल दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 32 किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीउ हमरा जीअं अॻिते थो वञे त हीउ दरवाज़ो बंदि थी थो वञे। दोस्तों हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त हीउ हमरा जीअं ई अॻिते वञे थो त हीउ दरवाज़ो हिते बंदि थी थो वञे मुकमल। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त दोस्तों उहो साॻियो दरवाज़ो हाणे वरी खुलियो पियो आहे। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां हीउ दरवाज़ो बंदि थी थो वञे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जीअं ई हमरा थोरो अॻिते थो थिए त उहो साॻियो दरवाज़ो वापसि खुलियो पियो आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड जे अंदरि इहो दरवाज़ो कीअं खुली वियो। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 33 किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हीअ औरत हितां नचंदी कुॾंदी पई अचे त उन वक़्तु हीउ दरवाज़ो खुलियल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ दरवाज़े जे साम्हूं थी अचे त दोस्तों हाणे वरी उहो दरवाज़ो बंदि आहे। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां जॾहिं हीअ औरत हितां नचंदी कुॾंदी पई आई त उन वक़्तु हीउ दरवाज़ो खुलियल हुयो। दोस्तों वरी हिकु सेकेंड बाद जॾहिं कैमरा जो रुख बदिलियो ऐं हीअ औरत नचंदी कुॾंदी पई आई त हाणे वरी दरवाज़ो बंदि थी वियो। दोस्तों हिकु सेकेंड में इहो दरवाज़ो खुले थो ऐं हिकु सेकेंड में वरी दरवाज़ो बंदि थो थिए, इहो कीअं मुमकिन आहे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न।
दोस्तों अॼु जे लाइ इन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, तव्हांखे पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।